जी नाज़रीन वलीकार चंदासीं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां हार्वर्ड बिज़नेस स्कूल के शागिर्दनि मुलाक़ात कई आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। आर्मी चीफ के वफ़द सां मिस इंफॉर्मेशन और फेक न्यूज़ के असरनि ते ख़यालनि जी ॾे वठि ISPR जो चवणु आहे त वफ़द खे दहशतगर्दी ख़िलाफ़ कोशिशुनि ऐं जमहूरी क़दरनि खे बरक़रार रखण जे अज़्म ते ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ पारां इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम खे हथी ॾियारण में पाकिस्तान के किरदार बाबत आगाही। आर्मी चीफ पारां सिक्योरिटी चैलेंजेस के मुंहुं ॾियण लाइ तालीम और तनक़ीदी सोच की अहमियत ते ज़ोर। आर्मी चीफ जनरल सैयद आसिम मुनीर पाकिस्तान की सलाहियतुनि ते रोशनी विधी। ISPR जो चवणु आहे त शागिर्दनि जे 44 रुकनी वफ़द में 9 मुल्कनि जा शागिर्द शामिल हुआ। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। ISPR जे पधराई मूजिब पाक फ़ौज जे सरबराह जनरल सैयद आसिम मुनीर सां हार्वर्ड बिज़नेस स्कूल के शागिर्दनि मुलाक़ात कई आहे। आर्मी चीफ वफ़द सां मिस इंफॉर्मेशन और फेक न्यूज़ के असरनि के हवाले से ख़यालनि की ॾे वठि कई। ISPR जो चवणु आहे त वफ़द के दहशतगर्दी ख़िलाफ़ कोशिशुनि और जमहूरी क़दरनि के बरक़रार रखण के अज़्म ते ब्रीफिंग ॾिनी वई।